दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी कमांड हेठि ॾोहारनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन दौरान 27 ॼणा गिरफ़्तार गैर कानूनी हथियार हथ कया विया। मेहरणी किनशाह सब डिवीज़न जा एसडीपीओज़ एसएचओज़ सीआईए टीमूं ऐं पुलिस जी वॾी नफ़री सां गॾिजी ॾोहारनि जे ठिकाणनि ॾांहुं पेशकदमी कई वई। फुरमार, राहज़नी, धाड़नि ऐं क़त्ल जहिड़नि संगीन वारदातुनि में मुलविस एक्टिव ॾोहारनि ऐं इश्तिहारी जवाबदारनि जी गिरफ़्तारी समेत गैर कानूनी हथियारनि ऐं चोरी फुर थियल सामान जी बरामदगी लाइ मौसर सर्चिंग ऐं चेकिंग कई वई। तालके मेहर ऐं केनशाह जा 12 ॻोठ सर्च कया विया, जिन में ॻोठ घारो नसीर वाहा ख़ान जो ॻोठ खोड़ा, ॻोठ इक़बाल माछी, ॾीपर ऐं ॿिया शामिल आहिनि। मुश्किल गुज़ार रस्तनि तां गुज़रंदे पुलिस ॾोहारनि जे ठिकाणनि ताईं रसाई हासिल कई। ॾोहारनि जे घरनि, बैठकनि ऐं मुमकिना पनाहगाहुनि जी सर्चिंग कई वई। सर्च ऑपरेशन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खां जांच पुछा ॻाछा कई वई, जिन मां 27 ॼणनि खे वधीक पुछा ॻाछा ऐं रिकॉर्ड जी तस्दीक लाइ हिरासत में वरितो वियो। ऑपरेशन दौरान बंदूकूं, पिस्टल ऐं गोलियूं बि हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस ऑपरेशन में ॾोहारनि जे 6 आमा गाहनि खे मिसमार करे संदनि रिहाइश जी सामानी मोर्चनि खे साड़ियो वियो, जॾहिं त लाॻापियल थाणनि ते कार्रवाइनि बनिस्बत ज़ाब्तगी मुताबिक़ मुकमल कार्रवाई अमल में पिणु आंदी पई वञे। उन हवाले सां एसएसपी दादू पारां पंहिंजे पैगाम में चयो वियो आहे त ज़िले दादू जे ॾोहारनि खे चिता आहे त पाण खे कानून जे हवाले कनि। ॿी सूरत में ॾोहारनि जी मुंतक़ी इंजाम ताईं पुलिस जो ऑपरेशन जारी रहंदो ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ वधीक सख़्त क़दम खंया वेंदा।